सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदरासी पुलिस सरदारी शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदरासी पुलिस सरदारी शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदरासी पुलिस सरदारी शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदरासी पुलिस सरदारी शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदरासी पुलिस सरदारी शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। अवां खे ॿुधायूं पिया, सदरासी पुलिस सरदारी गढ़ी खुदा बख्श में अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो। तफ़सील मालूमात लाड़काने मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर मुगेरी खां। जी शबीर, आगाह कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी अॼु जेको आहे गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरींदो, जंहिं सबबु जेको आहे सिक्योरिटी जेका आहे उहा सख़्तु कई वई आहे, जंहिंमें सदर ज़रदारी जेको आहे हाज़िरी भरण बैदि जेको सदर आसिफ ज़रदारी आहे उहो नौंदरो हाउस खां गढ़ी खुदा बख्श मज़ारनि ते पहुचंदो। हितां हाज़िरी भरण बैदि उहो जेको आहे इस्लामाबाद रवानो थी वेंदो।